अकुल ऐं बख़्त। हिकिड़े भेरे अकुल ऐं बख़्त अची पाण में होॾिया। अकुल चए त आऊं सरस ऐं बख़्त चए त आऊं वॾो। नेठि फ़ैसिलो कयाऊं त कंहिं माण्हूअ ते हली था ज़ोर आज़मायूं। पोइ पाणे ख़बर पवंदी त केरु सरस आहे। हिकु बकरार कंहिं माण्हूअ वटि महीने ते ॿकरियूं चारींदो हो। राति ॾींहुं ॿकरियुनि सां गॾु रहंदे हिन में ॿकरियुनि जहिड़ियूं आदतूं पइजी वयूं हुयूं। पाणी बि ॿकरियुनि वांगुरु ऊंधो थी पीअंदो हो ऐं मानी उन्हनि वांगुरु खाईंदो हो। उन मुल्क जे बादशाह खे धीअ जी शादी करणी हुई। शहज़ादी तमामु सुहिणी हुई, जंहिं करे पर उन्हनि मुल्कनि जा बादशाह तोड़े शहज़ादा शहज़ादीअ जे संग जे घुर करणु लॻा। बादशाह ख़्यालु कयो त जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे संग ॾींदसि त ॿिया नाराज़ थींदा। कंहिंसां फिटाइणो बि कोन्हे, तंहिं करे छो न अहिड़ी अटकल कजे जो लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे। सो यकदमि पढ़ो ॾियारियाईं त फलाणे ॾींहुं फलाणे मैदान ते चौरी धरंदी। जंहिं माण्हूअ जे मथां चौरी ईंदी तंहिंखे शहज़ादीअ जो संग मिलंदो। मुक़ररु थियल ॾींहं जे परे परे जा बादशाह, शहज़ादा, अमीर ऐं ग़रीब सभु अची उन्हीअ मैदान ते गॾु थिया। ख़ुदा जी कुदरत सां उहो बकरार बि घुमंदो फिरंदो अची उते निकितो ऐं माण्हुनि जा हशाम ॾिसी दिलि में ख़्यालु कयाईं त लिकाउ ज़रूरु ॾिसिजे। सो वधी अची हिकिड़े पासे ते बीठो। अकुल ऐं बख़्त बि बकरार जे पुठियां अची उन मेड़ में पहुता। बख़्त अकुल खे चयो त हाणे मुंहिंजो मज़ो ॾिसिजे, आऊं उन्हीअ बकरार सां साथी थो थियां। पोइ अमीन थिज त केरु सरस आहे। अकुल चयो त भली, आख़िर बादशाह चौरी फेराइण जो हुकुम ॾिनो। चौरी फिरी त सिधो अची उन बकरार जे मथां बीठी। सभई हैरान थी विया त चौरी वञी हिकिड़े ग़रीब ते ढिरी, जंहिंजा कपिड़ा लीड़ू ऐं वारनि में मिटीअ जा मण पियल आहिनि। शहज़ादनि ऐं बादशाहनि जॾहिं ॾिठो त सुहिणी शहज़ादी हिकिड़ो ग़रीब खणी थो वञे ऐं ख़ुदि बादशाह बि ॾाढो शशदर थियो, सो वठी हलायाऊं त साण न भली बानी भली। आख़िर फ़ैसिलो थियो त चौरी वरी फेराइजे। ख़ुदा जी कुदरत जो ॿियो दफ़ो बि साॻी कार थी। चौरी फिरी अची बकरार ते बीठी। लाचार अंजाम मूजिबि बादशाह बकरार खे पंहिंजो नाठी करे क़बूलियो ऐं खेसि कपिड़ा लटा पाराए संवारत गुस्ल कराए माण्हुनि जहिड़ो माण्हू करे पंहिंजी न्याणी परणाए ॾिनी। निकाह खां पोइ बकरार खे मानी मिली, जा हिन दस्तूर मूजिबि ॿकरियुनि वांगुरु ऊंधो थी खाधी। माण्हुनि खे संदसि उन ई आदत ते ॾाढो ताजुब लॻो। आख़िर ॿाहियूं खेसि वञी शहज़ादीअ वटि छॾे आयूं। उते बि उहे ई बकरारनि वारियूं हकलूं पयसि। वीचारी शहज़ादीअ खे ॾाढो अरमान थियो ऐं माठि करे वेठी, सभु रंग ॾिठाई। आख़िर बकरार जी इहा हालत ॾिसी शहज़ादीअ खे पक थी त बकरार में तिर जेतिरो बि अकुल कोन्हे। पोइ छो न साणसि शर्त रखी ॿ टे सवाल पुछां, जिन जा ही जवाब ईअं ई उबता ॾींदो। सो फाहीअ जी सज़ा ॾियारे हिन खां जिन छॾायां। उहो वीचारी चयाईंसि त आऊं तोखां 2 सवाल पुछां थी, जेकॾहिं उन्हनि जा सही जवाब ॾींदे त वाह, न त फाहीअ ते चढ़णो पवंदई। बकरार शहज़ादीअ जी ॻाल्हि क़बूल कई। तंहिं ते शहज़ादीअ खांसि 2 सवाल पुछिया त ॿुधाए त पेट कंहिंजो चङो, जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। बकरार जवाबु ॾिनसि त पेट पले जो चङो, जर काठीअ जो चङो ऐं गुल गुलाब जो चङो। बकरार जा उबता जवाब ॿुधी शहज़ादी कावड़ में तपी बाहि थी वई ऐं यकदमि वज़ीर खे घुराए चयाईं त हिन बेवकूफ़ खे वठी वञी फाहीअ ते चाढ़ियो। अकुल ऐं बख़्त ॿिन्ही तमाशो पिए ॾिठो। अकुल ॾिठो त हाणे मुड़ुसु थो मरे, सो बख़्त खे चयाईं त तो हिन जो भलो कयो जो शहज़ादीअ जो संग वठी ॾिनो, पर इहो भाॻ कहिड़े कम जो शादीअ राति फांसीअ ते थो चढ़े। हाणे जे हुजई हिमत त मदद करींसि। बख़्त वराणियो त मूंखे ताक़त जेतिरी हुई साम्हूं ॾेखारी, हाणे खटेसि क़िस्मत। तंहिं ते अकुल चयसि त चङो, आऊं तोखे हिन जी जान बचाए ॾेखारियां। ईअं चई अकुल छा कयो जो यकदमि वञी बकरार जे मग़ज़ में वेही रहियो। उते बकरार जूं अखियूं खुलियूं ऐं वज़ीर खे चयाईं त मियां वज़ीर, ख़ैरु त आहे, मूंखे केॾांहुं पियो वठी हलीं। वज़ीर खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, जंहिं ते बकरार ख़्यालु कयो त हिते जेकॾहिं
कबी त मुफ़्त मारिजी वेंदसि। तंहिं करे का अटकल हलाइजिन छॾाइजे। सो चयाईंसि त मियां वज़ीर शहज़ादीअ जो हुकुम अखियुनि ते, पर मरण खां पहिरीं मूंखे बादशाह सां हली मिलाए, पोइ तूं भली हली मूंखे फांसीअ ते चाढ़। वज़ीर इहा ॻाल्हि मञी खेसि बादशाह वटि हाज़िर कयो। बादशाह खांसि पुछियो त कीअं आयो आहीं? बकरार जवाबु ॾिनसि त बादशाह सलामत, तो ख़ुशीअ सां मूंखे शहज़ादीअ जो संग ॾिनो आहे, पोइ राति जो परणाए अॼु वरी फांसीअ ते था चाढ़नि, उहो कहिड़ो इंसाफ़ आहे? बादशाह वज़ीर ॾे निहारियो, जंहिं खेसि ॿुधायो त जीअंदा क़िबला शहज़ादीअ जो हुकुम आहे त हीउ बेवकूफ़ आहे, तंहिं करे हिन खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। बादशाह यकदमि शहज़ादीअ खे घुराए खांसि हक़ीक़त पुछी, जंहिं ते हिन बादशाह खे ॿुधायो त अहिड़ीअ तरह असां शर्त रखियो ऐं हिन मुंहिंजे सवालनि जा जवाब सही कोन ॾिना, तंहिं करे मूं इहो हुकुम ॾिनो। बादशाह चयसि त चङो, तूं इहे सवाल वरी मुंहिंजे रूबरू कर, जे जवाबु ॾिनाई त ठहियो, न त पोइ भली फांसी ॾियारीसि। तॾहिं शहज़ादीअ पहिरियों सुवालु कयो त पेट कंहिंजो? चङो। बकरार जवाबु ॾिनो त पेट धरतीअ जो चङो, जंहिं में सभु कुझु समाइजी थो वञे। वरी शहज़ादीअ ॿियो सुवालु पुछियसि त जर कहिड़ो चङो? बकरार जवाबु ॾिनसि त जर मेंह जो चङो, जंहिं ते सभिनी साह वारनि जो जियापो आहे। जर मींहं जो चङो, जंहिं ते सभिनी साह वारनि जो जियापो आहे। आख़िर टियों सुवालु पुछियाईंसि त गुल कहिड़ो चङो, जंहिंजो बकरार जवाबु ॾिनो त गुल वहुण जो चङो, जो सॼी ख़ल्क़ खे ढके थो। इहो जवाबु ॿुधी बादशाह धीअ खे चयो त अमां, इहे त समूरियूं ॻाल्हियूं अकुल वारनि जूं आहिनि। शहज़ादी पाण बि पेशमान थी मुड़ुस खां माफ़ी वरिती ऐं पोइ हमेशह लाइ ख़ुशि गुज़ारण लॻा। इहो तमाशो ॾिसी भक्त अकुल खे चयो त अदा अकुल, बराबरि सवाइ तुंहिंजे आउं कुझु बि कोन आहियां। पोइ ॿई पाण में परची सदाईं दोस्त थी रहिया।